वस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह पाही ऐलान ज़रूरी ॿुधंदा सभिनी ॻोठ वारनि ऐं रस्ते सां ईंदड़ वेंदड़ हालार खान पग बधंदो इन ख़ुशीअ में हर माण्हुनि खे हिन ऐलान ज़रिए इतला थो ॾिजे त अॼु 12 बजे सरदार मिठल ख़ान ऐं भाउ मुराद ख़ान जी जनाज़े जी निमाज़ अदा कई वेंदी। सॼी रियासत में लंगर जो बंदोबस्त कयो वियो आहे। ऐलान पूरो थियो। तव्हां सभिनी खे हिन ऐलान जे ज़रिए गुज़ारिश थी कजे त मरहूम जी जनाज़े जी निमाज़ में शरीक थी मरहूम जे रूह खे सवाब बख़्शींदा। अल्लाह अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह। मुबारक हुजे हालार खान। मुबारक थी बाबा साईं, मुबारक थी बाबा साईं, मुबारक थी। हे सालार खान तव्हांखे पग ॿधण जी मुबारक हुजे। पगदार पुट मुबारक अथई। मुबारक हुजे हालार खान। ख़ैर मुबारक मामा साईं, ख़ैर मुबारक चाचा। हालार खान असां ऐं असांजे ॻोठ जा माण्हू अॼोके हिन ख़ुशीअ जे ॾींहं ते तव्हांजे ऐलान जा तलबकार आहियूं। असांखे ॿुधायो त तव्हांजो ऐं मिठल खान जो झगड़ो कॾहिं ख़तमु थींदो। सूमर खान, मिठल खान सां मुंहिंजो दुश्मनो हिन जनम में बाहे ऐं हुन जनम में बि रहंदो। अॼु मां पंहिंजी रियासत जे रहबर हुअण जे नाते ऐलान थो कयां त मिठल खान जे ॻोठ जी मिट्टी बि असांजी दुश्मन हूंदी। हुन रियासत में रहंदड़ माण्हू त छा, पर उतां जो जानवर हालार खान जो पहिरीं हूंदो ऐं उन्हनि खे चिंता न आहे छॾिणो। हर उहो ॾींहुं सूमर खान, हर उहो ॾींहुं हालार खान जे लाइ अॼोके ॾींहं जेतिरियूं ख़ुशियूं खणी ईंदो। जॾहिं को बि मुंहिंजी रियासत जो माण्हू अची मूंखे इहो ॿुधाईंदो त मिठल खान जे ॻोठ जो माण्हू जाको जानवर मारे आया आहियूं। बादशाह, तव्हां पक सम्झो त तव्हांजो हिकु हिकु ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे। हकीम, पंहिंजे माण्हुनि खे चई छॾ मिठल खे नाहे मानो, छो त मिठल हालार खान जो दुश्मन आहे ऐं मां हुनजे पेरनि ॾां ज़मीन खे डामो करे हिन ततल ज़मीन ते मिठल खे ऐं नचणी वांगुरु नचाइण थो चाहियां। नचाइण इहे थींदो बादशाह, इहे ई थींदो। हालार खान बाबा। बस चाचा, बस मां ॼाणा थो त तूं छा थो चवणु चाहीं, पर इहे कोन थींदो चाचा, कोन थींदो इहे। छो त हिन मिठल मूंखे ॿिया जा पटा पीआरिया आहिनि ऐं मां हुनखे सार जूं काखरियूं ॻोल्हायूं। दुश्मनीअ जे वर असांजो ऐं मिठल खान जो सॼो खानदान वर चढ़ी वियो आहे। बाक़ी रहियो आहीं तूं वलर जो वारिस। जेकॾहिं न तोखे कुझु थियो त पोइ असांजो छा थींदो? चाचा साईं, असांजे ॻोठ जूं मायूं अञा 12 ॼणनि थियूं ऐं जेसीं ताईं असांजी रियासत में माण्हू न लॻणी थियूं तेसीं ताईं मिठल खान जे मौत जो समूरो सामान हालार खान वटि मिलंदो। हालार खान वटि।
वफ़ात खे पूरा 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि। अॼु असांखे कॾो खणणो आहे बाबा साईं? वाह घुरायो, कॾो खणो? कंदर जेस ताईं हालार जी उताक ते तॾो न विछाइबो तेस ताईं मां तॾो कोन खणंदुसि। पर साईं गुलाम मुराद मुंहिंजी जेल जो संदरो हुयो ऐं हालार जेको मूंखे जेल वारो धक कयो आहे जेकॾहिं पंहिंजे भाउ जे पलांद खां पहिरियां तॾहिं तव्हां उथियसि त क़यामत जे ॾींहुं भाउ जो मयारी थी पहुतसि। गुलाम मूंखे मुराद जे पलांद में हालार जे चाचे या मामे जो लाश घुर्जे लाश। सरकार तव्हां दिलि खे पकड़े ई तरे था उथो। सम्झ त हालार खान जो चाचो या मामो मरी ऐं मां तव्हां सां वाइदो थो कयां त सिज लहण खां पहिरियां इन ॿिन्ही मां हिक जो सिज लही। गुलाम न दिलि खे कूड़ी तसली ॾेई तॾहिं त कोन उथंदुसि। या नंगर या सालवा जो लाश खणी अच पोइ तॾहिं तव्हां उथंदुसि। सरकार नंगर ऐं सालूअ जो मौत असां ते कर्ज़ आहे, तव्हां कॾो? सरकार गोहर ऐं गुलाम पंहिंजो फर्ज़ कर्ज़ सम्झी पूरो कंदा, पर मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे खून जो जेकॾहिं अॼु हालार जूं अखियूं वालियूं न थियूं त मां सॼी उमिरि भाउ जो तॾो कोन खणंदुसि। सरकार तव्हां तॾहिं खणण जी तयारी कयो, असां हालार खान जे तॾहिं विछाइण जी तयारी कयूं था। हालार खान बस कमदार बस न खण मुंहिंजे अॻियां दुश्मन जो नालो ऐं ॿी ॻाल्हि त कन खोले ॿुधीजे त हिन सॼे तन में सिर्फ़ हिकिड़ो ई खान आहे, उहो आहे मिठल खान। तव्हांजे दाद जी जॻह खां पोइ वीरान थी वियो आहे। जब्बार तुंहिंजे इश्क में वारे जे पत्थर जियां घुरी पियो आहे। तव्हां त पकियुनि सिरनि जी भितियूं ठहियल आहियो, तव्हांजा चापुड़ छो था किरनि? तूं ही पंहिंजा कहिड़ा हाल कया अथई? बासड़ दर्द ॾेई पोइ पुछी थो, आज़ार त कोन थो अचे। पंहिंजे हथनि सां छातीअ में खंजर खोड़े पोइ पुछी थो त हीअ रत छा थी आहे? तुंहिंजो मथो जाते न आहे, तोखे इहा ख़बर न आहे छा दादरी हालार खान जी ज़ाल आहे? बासड़ ख़ुदा कंदो त असांजे हथ ठोकियल रस्मनि जो कंध भॼंदो, जेके असांजे जान खां मिठा महबूब जुदा थियूं कनि। ज़बान खे रोक, ज़हर न उगाछे। दादली मुंहिंजी धीउ आहे, उनखे बदनाम करण जी कोशिश न कजांइ। मुंहिंजी ज़बान ज़हर न पर रत थी योगा छे, रत। ऐं इहे रत जा ढुक तव्हां ई त प्यारिया आहिनि, जंहिंजूं अॼु मां उल्टियूं थो कयां। न जबार न, नशे तोखे अंधो करे छॾियो आहे, तूं चरियो थी वियो आहीं। बासड़ मां आशिक़ आहियां, तव्हां भले मूंखे चरियो चओ, पर मां तव्हां ते नाराज़ कोन थींदुसि। बस जबार बस, जेको थियो घणो थियो, ऐं उनखे वक़्त जो लिखियो सम्झी क़बूल करे छॾ ऐं पंहिंजे लाइ सोच कुझु पंहिंजे लाइ। बासड़ क़िस्मत मूंसां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि जो उनखे मां क़बूल कयां। मुंहिंजी ज़िंदगी आहे काथे जो उनजे बारे में सोचियां। बासड़ वक़्त जूं निभागियूं घड़ियूं विसरंदियूं न आहिनि, तन खे कीअं विसारियां? नथो विसारी त वञी धूड़ पा,
वञ पंहिंजी जवानी साड़ सिगरेट जे चूहे वांगुरु चल मर वञ मासड़ ज़िंदगी खे साड़ींदुसि पर हिकु दफ़ो दादली सां मिलण जी ख़्वाहिश आहे बकवास छो करी चबार ज़बान ते न पढ़े छॾींदो साईं जेकॾहिं दादली जो नाम वरितो अथई मासड़ एॾो नाहक न कयो मां चवां थो निकिरी वञ हितां भणी बंदूक छाती न ॾारे विझाए तोखे ख़बर न आहे त मुंहिंजी दादली धीउ आलार खान जी ज़ाल आहे मुंहिंजी धीअ खे बदनाम करण जी कोशिश कई त बंदूक हणी फिफूड़ कढी छॾींदो साईं मां चवां थो निकिरी वञ